कंदासीं। मुल्क में गैस जे बहरान ऐं महांगाई ख़िलाफ़ पीपल्स पार्टी जे सॾ ते सॼे मुल्क में एहतिजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि। कराची जे मलीर बिन क़ासिम कोरंगी समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते जियाला रोडनि ते निकिरी आया आहिनि। सूबाई वज़ीर सईद गनी, MPA शर्मिला फारूकी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो आहे त नाहिल हुक्मराननि जी ग़लति पॉलिसियुनि सबबि सॼे मुल्क में गैस जो बहरान पैदा थियो आहे। ईंदड़ वक़्त में कोयले ऐं काठियुनि जो बि बहरान पैदा थी वेंदो। अॻवाननि ख़िताब कंदे चयो आहे त मुल्क में महांगाई सबबि ग़रीब माण्हुनि जो जीअण ॾुखियो बणिजी वियो आहे। अहम ख़बर आहे सां हिकु भेरो ॿीहर शेयर कई पिया नाज़रीन। मुल्क में गैस जे बहरान ऐं महांगाई ख़िलाफ़ पीपल्स पार्टी जे सॾ ते सॼे मुल्क में एहतिजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि। कराची जे मलीर बिन क़ासिम कोरंगी समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते जियाला रोडनि ते निकिरी आया आहिनि। सूबाई वज़ीर सईद गनी, MPA शर्मिला फारूकी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो आहे त नाहिल हुक्मराननि जी ग़लति पॉलिसियुनि सबबि सॼे मुल्क में गैस जो बहरान पैदा थियो आहे। ईंदड़ वक़्त में कोयले ऐं काठियुनि जो बि बहरान पैदा थी वेंदो। अॻवाननि ख़िताब कंदे चयो आहे त मुल्क में महांगाई सबबि ग़रीब माण्हुनि जो जीअण ॾुखियो बणिजी वियो आहे। इन हवाले सां अपडेट मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे कराची मां धरती न्यूज़ जो रिपोर्टर शबीर लाशारी। जी शबीर, आगाह कजो, पीपल्स पार्टी जे सॾ ते एहतिजाजी धरना हया विया। जी बिल्कुल, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सॾ ते वफ़ाक़ी सरकार जे महांगाई वारनि पॉलिसियुनि ऐं ख़ासि तौर ते सिंध में गैस जी शदीद खोट ख़िलाफ़ सिंध जे गाज़ीपुर शहर कराची जे मुख़्तलिफ़ हंधनि ते अॼु 7 जेके आहिनि उहे एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻवाननि ऐं कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। अहम जेको एहतिजाजी मुज़ाहिरो हुयो अॼु उहो ओभर ज़िले जे तरफ़ां लसबेला चौक ते कयो वियो, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी कराची रीजन जो सदर सईद गनी, PA शर्मिला फारूकी ऐं ॿियनि ख़िताब कयो। उन मौक़े ते लसबेला वारे इलाइक़े में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे एहतिजाजी मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे सूबाई वज़ीर सईद गनी जो चवणु हो त नाहिल हुक्मराननि सभु मुल्क में महांगाई खां पोइ गैस जी शदीद खोट कर खयो आहे। उन सां गॾोगॾु जेको आहे काठियूं बि ॿारनि लाइ न पियूं मिलनि। सूबाई वज़ीर सईद गनी जो चवणो हो त हिननि दावा कई त हू माण्हुनि खे नौकरियूं ॾींदा, पर हिते माण्हू जेको आहे चुल्हनि में गैस ॻोल्हे रहिया आहिनि, गैस नथी मिले। संदसि चवण त लखें घर ॾियण जूं ॻाल्हियूं कयूं, पर उन जे उबतड़ माण्हुनि जा घर ठाहिया विया। हीअ हुकूमत निभागी हुकूमत आहे। हिननि हुक्मराननि जे हूंदे हिन मुल्क में महांगाई ख़तमु न थींदी। संदसि चवणो हो त नून लीग ऐं पीपल्स पार्टी खे चोर कोठींदड़ पाण ॿुधाइनि त हुननि जे दौर में डॉलर 180 रुपया थी वियो आहे ऐं तेल जूं क़ीमतूं आसमान सां ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। हुन MQM ते तनक़ीद कंदे चयो त MQM माज़ी में ॿोरी बंदि लाश ॾियण वारी सियासत जी शुरूआति कई। चयो त 12 मई ऐं ताहिर प्लाज़ा वाक़ियो MQM करायो। बल्दिया फैक्ट्री थाने जा ज़िम्मेवार बि MQM वारा आहिनि। हाणे ही तस्लीम कनि त उहे साना हिननि कराया त कराची जा शहरी खे माफ़ करे छॾींदा। ॿी सूरत में कराची जा शहरी मकानी चूंडनि उन्हनि खे रद्द करे छॾींदा। जी अवां जी महिरबानी शबीर लाशारी तफ़सील ॾियण लाइ। अहम ख़बर आहे नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया त मुल्क में गैस जे बहरान ऐं महांगाई ख़िलाफ़ पीपल्स पार्टी जे सॾ ते सॼे मुल्क में एहतिजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि। कराची जे मलीर बिन क़ासिम कोरंगी समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते जियाला रोडनि ते निकिरी आया आहिनि। सूबाई वज़ीर सईद गनी, MPA शर्मिला फारूकी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो आहे त नाहिल हुक्मराननि जी ग़लति पॉलिसियुनि सबबि सॼे मुल्क में गैस जो बहरान पैदा थियो आहे। ईंदड़ वक़्त में कोयले ऐं काठियुनि जो बि बहरान पैदा थी वेंदो। अॻवाननि ख़िताब कंदे चयो आहे त मुल्क में महांगाई सबबि ग़रीब माण्हुनि जो जीअण ॾुखियो बणिजी वियो आहे। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर आगाह कयूं पिया मुल्क में गैस जे बहरान ऐं महांगाई ख़िलाफ़ पीपल्स पार्टी जे सॾ ते सॼे मुल्क में एहतिजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि। कराची जे मलीर बिन क़ासिम कोरंगी समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते जियाला रोडनि ते निकिरी आया आहिनि। सूबाई वज़ीर सईद गनी, MPA शर्मिला फारूकी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो आहे त नाहिल हुक्मराननि जी ग़लति पॉलिसियुनि सबबि सॼे मुल्क में गैस जो बहरान पैदा थियो। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मलीर मां धरती न्यूज़ जो रिपोर्टर मुर्तज़ा चांडियो। जी मुर्तज़ा, आगाह कजो, पीपल्स पार्टी जे सॾ ते धरना हया विया आहिनि। जी वफ़ाक़ पारां गैस मुकमल तौर बंदि हुअण ख़िलाफ़ ऐं महांगाई ख़िलाफ़ ऐं बेरोज़गारी ख़िलाफ़ पीपल्स पार्टी मलीर पारां सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख ऐं सूबाई वज़ीर मोहम्मद साजिद जोशी जी अॻुवाणी में मलीर प्रेस जा एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे, धरणो हयो वियो। उन में जेको आहे अॻुवाणी जो चवणो जेको आहे ही वफ़ाक़ी हुकूमत आहे उहो रोज़ानी बुनियाद ते जेके खाइण पीअण जी शयूं आहिनि या गैस आहे, तेल आहे, उनमें जेको आहे रोज़ वाधि करे रही आहे। ऐं जॾहिं त हींअर जेको आहे
कराची हिकु वॾो शहर आहे सिंध जो, उनमें बि जेको आहे गैस कोन्हे, जंहिं सबबु माण्हू परेशान आहिनि। हींअर जेको 12 कलाक गैस जेको बंदि रहे थी, तंहिं सबबु जेको आहे हिते माण्हू जेको पंहिंजो चुल्हनि जो उन जेको आहे विसामजी विया आहिनि। जॾहिं तव्हांखे ॿुधाईंदुमि त कराची में जेके सनअती इदारा आहिनि, उहो गैस न हुअण सबबु जेको आहे उहे काफ़ी इदारा बंदि थी चुका आहिनि। जॾहिं त बिजली जो जेके अघु आहिनि या पेट्रोल जे जेके अघु आहिनि उहो चोट चढ़ी विया आहिनि। हुननि इहो बि चयो त दवाउनि जा जेके अघु आहिनि उहो 200% वाध थी आहे। ऐं हीअ जेको आहे हुकूमत जेका आहे उहो अवाम दुश्मन हुकूमत आहे। ऐं उन्हनि जो इहो चवणो त जेको आहे असीं हिन हुकूमत खे जेको आहे घर भेड़ो करे पोइ चैन वठंदासीं। हुनजो चवणो त बिलावल भुट्टो ज़रदारी जे हुकुम ते असीं जेको आहे मुसलसल जेको एहतिजाज करे रहिया आहियूं। जॾहिं त हीअ टियों दफ़ो मली प्रेस क्लब अॻियां असां एहतिजाज कयो आहे। ऐं हितां जा जेके चूंडियल नुमाइंदा जंहिंमें MP राजा अब्दुल रज़ाक, MP सलीम बलोच, MP यूसुफ बलोच, MP शाहीना शेर अली ऐं जे अॻवानी में हिते जेको आहे मली प्रेस हलिया 6 कारकुननि लेडीज़ औरतनि ऐं ॿारनि जेको एहतिजाज कयो ऐं गो न्याज़ी गो जा नारा पिणु हयां। ऐं उन्हनि चयो त वफ़ाक़ हुकूमत जेको आहे उनजी नाहल हुकूमत आहे। ऐं उन सबबु जेको आहे हींअर गैस कराची जहिड़े शहर में बि जेको आहे गैस बंदि आहे। ऐं हितां जेको माण्हू जेको ॿार आहिनि स्कूल जेको बग़ैर नाश्ते ते स्कूल वञी रहिया आहिनि। ऐं हितां जे जेके ग़रीब अवाम आहे उहो जेको आहे उन जीअं जंजाल थी वियो आहे। ऐं बेरोज़गारी बदहाली सबबु माण्हू ख़ुदकशी करण ते मजबूर थी विया आहिनि। ऐं हीअ जेको आहे सिलेक्टेड जेको वज़ीर आज़म जेको हींअर वेठो आहे जेको चवंदो हुयो त मां रोज़गार ॾींदुसि ऐं घर ॾींदुसि, पर हुन हू जेको आहे यूटर्न वठी करे हींअर पाण जेको आहे अखियूं बंदि करे वेही रहियो आहे। जॾहिं त हिन जा पंहिंजा बि जेके धरणा हुया उनमें जो इहो चवणो त जंहिं मुल्क में तेल वधी वञे, जंहिंमें गैस बंदि थी वञे, त उन मुल्क जो जेको आहे वज़ीर आज़म चोर सरबो ऐं उहो जेको इस्तीफ़ा ॾे। असीं हाणे उन जे मुताबिक़ मां असां घुर था कयूं त उहो इस्तीफ़ा ॾेई करे घर भेड़ो थी वञे। ऐं अवाम जो जेको आहे जीअं हींअर जंजाल थी वियो आहे हिननि जी हुकूमत सबबु, ऐं अवाम सरापा एहतिजाज आहे। ऐं अवाम जेको रोडनि ते अची वई आहे ऐं केतिरनि जॻहनि ते अवाम बुख बदहाली सबबु जेको अवां जी महिरबानी मुर्तज़ा चवंदो तफ़सील ॾियण लाइ। नाज़रीन, अवां खे आगाह कंदा हलूं पीपल्स पार्टी जे सॾ ते सॼे मुल्क जियां सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में महांगाई ख़िलाफ़ रैलियूं कढी एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। सिंध जे राजधानी खां अलावा हैदराबाद, सखर, लाड़कानो, मिरपुखास, नवाबशाह, सखर, मटियारी, दादू, मेहड़, मिठी समेत ॿियनि शहरनि में ज़बरदस्त एहतिजाज कया विया आहिनि। जेकवाद, कंदकोट, खैरपुर, नौशेरा फिरोज़, कंबर, सांगड़, ठटो, उमरकोट ऐं ॿियनि शहरनि में बि एहतिजाज कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां सां शेयर कयूं पिया। नाज़रीन, पीपल्स पार्टी जे सॾ ते सॼे मुल्क जी आहे सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में महांगाई ख़िलाफ़ रैलियूं कढी एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। सिंध जे राजधानी खां अलावा हैदराबाद, सखर, लाड़कानो, मिरपुखास, नवाबशाह, सखर, मटियारी, दादू, मिठी, मेहड़ में बि ज़बरदस्त एहतिजाज कयो वियो आहे। जेकवाद, कंदकोट, खैरपुर, नौशेरा फिरोज़, कंबर, सांगड़, ठटो, उमरकोट ऐं ॿियनि शहरनि में बि एहतिजाज कयो वियो आहे। हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। नाज़रीन, पीपल्स पार्टी जे सॾ ते सॼे मुल्क जी सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में महांगाई ख़िलाफ़ रैलियूं कढी एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। सिंध जे राजधानी कराची खां अलावा हैदराबाद, सखर, लाड़कानो, मिरपुखास, नवाबशाह, सखर, मटियारी, दादू, मेहड़ में बि ज़बरदस्त एहतिजाज कयो वियो आहे। जेकवाद, कंदकोट, खैरपुर, नौशेरा फिरोज़, कंबर, सांगड़, ठटो, उमरकोट ऐं ॿियनि शहरनि में बि एहतिजाज कयो वियो आहे। इन हवाले सां अपडेट मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे नवाबशाह मां दती न्यूज़ जो ब्यूरो चीफ इम्तियाज़ कीरियो। जी इम्तियाज़, आगाह कजो, पीपल्स पार्टी जे सॾ ते एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि महांगाई ख़िलाफ़। ॿुधाईंदा हलूं त पीपल्स पार्टी आला क़यादत चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे हुकुम ते उन जे सॾ ते जेके धरणा लॻी रहिया आहिनि सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में, अॼु जेको आहे जुमे निमाज़ खां पोइ नवाबशाह प्रेस क्लब साम्हूं एहतिजाजी धरणो रखियो वियो। उन धरणे में पीपल्स पार्टी डिविजनल सदर याल हसन लंजार, ज़िलई सदर अली अकबर जमाली ऐं जेके ज़ैली तंज़ीमूं आहिनि सिपाफ, यूथ, मिनारिटी विंग, यूथ विंग ऐं लेडीज़ विंग, पीपल्स लॉयर फोरम, वॾी तइदाद में जेको जियाला जियालियूं महांगाई ख़िलाफ़ ऐं जेकी गैस जी लोड शेडिंग आहे इन ख़िलाफ़ सरापा एहतिजाज बणियल हुया। उन धरणे में पीपल्स पार्टी इंफॉर्मेशन सिंध जा सेक्रेटरी आजिज़ धामरा बि पहुता, जंहिं एहतिजाजी धरणे खे ख़िताब कंदे चयो त न्याज़ी सरकार जेकी आहे कंहिंजे इशारनि ते हली रही आहे ऐं हींअर वक़्तु नाहे, एतिरो नाहे जो ही बसि
मुख़्तलिफ़ जेके धरणा लॻी रहिया आहिनि इहा कड़ी आहे जेको असां जेको आख़िरी धरणो हणंदासीं उहो इस्लामाबाद में हणंदासीं ऐं उहो इनशाअल्लाह हिनखे घर बेड़ो कंदासीं असां अवामी शिकायतुनि ते अवाम जे पुरस्रार ते पीपल्स पार्टी चेयरमैन जेके अवां जी महिरबानी इम्तियाज़ कीजियो तफ़सील ॾियण लाइ।